अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के उॿाड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे जादूगरियाणी ऐं लालनि वारो शख़्स। हिकिड़ो ग़रीब शख़्स हो जंहिंजो गुज़ारो ॾाढो ॾुखियो थींदो हो, तंहिं करे ज़ाल चयसि त हाणे बचा पिया बुख मरनि। जे तूं कंहिं ॿिए शहर में वञी कुझु कमाए अची त वाह, न त चाढ़ो कोन्हे। ग़रीब शख़्स बि सम्झो त सचपच हाणे ॿी का वाह कान्हे। तंहिं अलाह जो आसरो करे खणी झंग मों कयो ऐं रुलंदो पिनंदो वञी तमामु परे निकितो। हीउ दग वठी पिए वियो त अॻियां हिकिड़ो बादशाह कटक मुंहं में अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के उॿावड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे जादूगरियाणी ऐं लालनि वारो शख़्स। हिकिड़ो ग़रीब शख़्स हो जंहिंजो गुज़ारो ॾाढो ॾुखियो थींदो हो, तंहिं करे ज़ाल चयसि त हाणे बचा पिया बुख मरनि। जे तूं कंहिं ॿिए शहर में वञी कुझु कमाए अची त वाह, न त चाढ़ो कोन्हे। ग़रीब शख़्स बि सम्झो त सचपच हाणे ॿी का वाह कान्हे। तंहिं अलाह जो आसरो करे खणी झंग मों कयो ऐं रुलंदो पिनंदो वञी तमामु परे निकितो। हीउ दग वठी पिए वियो त अॻियां हिकिड़ो बादशाही कटक मुंहं में पियुसि। बादशाह सभिनी जे अॻियां हो ऐं शिकार ते पिए वियो। ग़रीब शख़्स बादशाह जे वेझो अची सलाम कयो त अस्सलाम वालेकुम यार। बादशाह चयो त वालेकुम अस्सलाम यार। पोइ बादशाह लश्कर ॾे मुंहुं करे चयो त हिन शख़्स मूंखे यार सॾियो आहे। यारनि सां यारी निभाइणु मुड़ुसनि जो कमु आहे। तंहिं करे हाणे शिकार छॾियो ऐं वापसि हलो। लश्कर हुकुम जो बंदो, तंहिं खणी बादशाह जे पोयां घोड़ा लाता। बादशाह ग़रीब शख़्स खे घोड़े ते खणी सवार करायो ऐं घर रवानो थियो। घर पहुची बादशाह नौकरनि खे हुकुम कयो त ग़रीब शख़्स खे गरम पाणीअ सां तड़करायो, हजामत ठहराए, ऊचो पोशाक पाराए अची बादशाह वटि पेश कयो ऐं बादशाह हिन खे पाण सां गॾु तख़्त ते विहारियो। उन ई महिल ताम हाज़िर थी विया। बादशाह ऐं ग़रीब शख़्स गॾु मानी खाधी। मानी टिकी खाराए खेसि महलात जो हिकिड़ो हिसो ख़ाली कराए ॾिनो, जंहिंमें हू आराम सां रहणु लॻो। ग़रीब शख़्स खे बादशाह जी सोबत ऐं संगत में पंहिंजा ॿार बचा ई विसरी विया। केतिरनि सालनि खां पोइ ख़्वाब में ॾिठाई त संदसि ज़ाल खुथल कपिड़नि में दर दर पिनंदी वठे। छिरक भरे उथी खड़ो थियो ऐं दिलि में ख़्यालु कयई त आउं हिते बादशाही पियो माणियां, पुठियां ॿारनि बचनि जो अलाए जे कहिड़ो हाल हूंदो। हाणे हली ॿारनि जी ख़बर चार वठां। उहो पूर पचाए बादशाह खे वञी चयई त साईं, हाणे मूंखे मोकल ॾे त घर वञा, ॿारनि बचनि लाइ मांदो आहियां। बादशाह हिन खे घणो ई रोकियो, पर हू न मुड़ियो। नेठि बादशाह चयसि त तोखे सुभाणे मोकल ॾींदुसि। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं ग़रीब शख़्स बादशाह खां मोकल घुरी त बादशाह वरी बि हिन खे तरसण लाइ चयो। जॾहिं ही पिण कढी बीठो तॾहिं बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम कयो त हिन खे यकदमि दसे ॿधो। जन घड़ीअ खन में दसे चौखंबो करे ॿधुसि। पोइ बादशाह तरार कढी उते ग़रीब शख़्स खे अची सिर सां लॻी ऐं दिलि में चयई त नाहक थधी ठरी मानीअ में ज़हर विधुमि। बादशाह संदसि सथर खे चीर ॾेई हिकिड़ो सतनि बादशाहनि जे मुल्ह जो लाल उन में विझी वरी सथर सिबी छॾी। उन खां पोइ हिन खे चयई त ज़ख़्म छुटण ताईं उते रहो, पोइ तोखे मोकल आहे।
थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिन जो फटु छुटो। पोइ बादशाह हिन खे 4 सिपाही साण करे मोकल ॾिनी ऐं सिपाहियुनि खे ताक़ीद कयईं त हिन खे घर छॾे मोटी अचिजो। ग़रीब शख़्स जॾहिं पंहिंजे शहर खां 2-4 ॾींहंनि जे पंध ते पहुतो तॾहिं ख़्यालु कयईं त मुंहिंजो त न आहे घर न घाट, ज़ाल बि अलाए जे कहिड़े हाल में हुजे, उते वञी सिपाहियुनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। नाहक गिला थींदी, तंहिं करे सिपाहियुनि खे चयईं त अमी हाणे मोटी वञो, मुंहिंजो घर तमामु वेझो आहे। सिपाहियुनि त पे कुता कुठा, तन चयो त मालिक मोकल थो ॾिए त पोइ असांखे कहिड़ो एतिराज़ु। तन हिन खां मोकिलाए पंहिंजी वाट वरिती। ग़रीब शख़्स ख़्यालु कयो त अहिड़नि कपिड़नि ऐं अहिड़े शान सां वञणु चङो न आहे, मतां को पैसे वारो सम्झी मारे विझे। तंहिं करे शहर में पंहिंजो घोड़ो ऐं कपिड़ा विकिणी फ़क़ीराना कपिड़ा करे पैसा रिलीअ में सिबी अॻिते रवानो थियो। रुलंदो पिनंदो हिकिड़े शहर में आयो। मॼाण उते हिकिड़ी जादूगर हिन खे ॾिसी वरितो। जंहिं पंहिंजे जादूअ जे ज़ोर ते ॾिठो त उन ग़रीब शख़्स वटि सचो ऐं क़ीमती लाल आहे। सो खेसि चयईं त मुंहिंजे घर हली दावत खा। ग़रीब शख़्स सम्झी वियो त ही सिर जो विञाइणो आहे, त हिन खां गुसाए रखियो पेरनि ते ज़ोर। जादूगर बि हिन जे पुठियां जादूगर ते नज़र पियसि त चौपेरो थी पियो, पर जादूगर बि कढ न छॾियसि। अॻियां वञे त हिकिड़ो बादशाह शिकार करे ढंढ ते वेठो साही पटे। हीअ परे खां ई धाड़ धाड़ कंदो वञी बादशाह जे पेरनि ते किरियो। बादशाह जे पुछण ते ॿुधायईं त हीउ जादूगर मूंखे मारणु थी घुरे, हीउ जादूगर मूंखे मारणु थो घुरे। जादूगर ॿुधायो त हीउ नामुराद मुंहिंजो नाठी आहे, हिन खे पिनण जी चूस पइजी वई आहे। आउं चवंदो आहियांसि त घर वेही खा, पर हीउ कमीणो ज़ाल छॾे वते थो पिनंदो। उहा ॻाल्हि ॿुधी सभु ग़रीब खे फिट लानत करणु लॻा ऐं हिन खे खला हणी जादूगर जे हवाले कयऊं। ग़रीब वीचारो अची फाथो, मौत अखियुनि सां पियो ॾिठाई, पर लाचार सूरे भरे जादूगर सां वियो। जादूगर जॾहिं हिन खे घर वठी आयो तॾहिं संदसि झाड़ू वरिताईं, पर हिन वटि पैसा ऐं लाल हुजनि त निकिरनि। आख़िर घणी कोशिश खां पोइ पैसा त रिलीअ मां हथ आया, बाक़ी लाल किथां अचे। जादूगर हिन खे पंहिंजी धीउ जे हवाले कयो ऐं उनखे ताक़ीद कयईं त हिन खां कंहिं बि तरह लाल हथ कर। राति जो जादूगर जी धीअ हिन खे वठी वञी मथे माड़ीअ ते पलंग ते सुम्हारियो, पाण बि साणसि गॾु लेटी पई। ओचितो जादूगर जी धीअ खंजर कढी टप ॾेई हिन जे छातीअ ते चढ़ी वेठी ऐं चयाईंसि त झटि कर, लाल पैदा कर, न त हींअर ई थी पूरो करें। उते ग़रीब शख़्स ख़्यालु कयो त अटकल करे जिंद छॾायां। सो वरंदी ॾिनाईंसि त मूं ग़रीब वटि लाल किथां आयो, मता मूंखे मारी। पोइ उन बादशाह वांगुरु पछताई जंहिं पंहिंजे ॿाहिरी बाज़ खे उॿराई करे मारे विधो। जादूगराणीअ पुछियुसि त भला उहा ॻाल्हि कीअं आहे। तंहिं ते ग़रीब चयुसि त छातीअ ते चढ़ी वेठी आई, तोखे ॻाल्हि कीअं ॿुधायां, हेठि लही सुम्ह त ॻाल्हि ॿुधाई। जादूगराणी खंजर खणी कप में विधो ऐं हिन जी ॻाल्हि ॿुधणु लॻी। ग़रीब शख़्स चयो त हिकिड़े बादशाह लश्कर खे हुकुम ॾिनो त सुभाणे शिकार ते हलंदासीं। जंहिंजे अॻियां शिकार निकिरे उहो ई उन जे पुठियां लॻे। सुबुह जो सही संभरी शिकार ते रवाना थिया। सभिनी सलाह करे बादशाह जे अॻियां खणी हरणु लाथो। चए लोह ॼाणे लोहार ॼाणे, पाण ई खुथो मथो ॾींदो। बादशाह हरण जे कढ खणी घोड़ो लाथो, पर हरण वठ ई न पियो ॾिएसि। अॻियां हरण पुठियां बादशाह तव्हांजो लश्कर खां घणो परे वञी हरण खे मारियईं। उते ॾींहं बि अची ततो ऐं उञ बि अची लॻसि। हेॾां होॾां ॾिठाई, पर हिकिड़े वण खां सवाइ का ॿी वसियण वारी ॾिसजण में न आयसि। नेठि उन वण सां घोड़ो ॿधी उञ खां बेताब थी किरी पियो। ॿाहिरी बाज़ जेको संदसि मथां उॾामंदो पियो आयो, सो बि लही अची संदसि भरिसां वेठो। ओचितो बादशाह ॾिसे त वण मां पाणी पियो टिमे। बादशाह खे उञ सो यकदमि खुर्ज़ी हिन मां थांव कढी खणी पाणीअ जे हेठां रखियो। कुझु देरि खां पोइ
थां पाणीअ सां भरिजी वियो। बादशाह अञा पाणीअ सां भरियल थां खणण वारो हो त ॿाहिरीं बाज़ चंबो हणी थां ऊंधो करे छॾियो ऐं समूरो पाणी हारिजी वियो। बादशाह खे ॾाढा खार लॻा। सो वरी थां पाणीअ जे हेठां रखी बाज़ खे चयईं त निभागा, ख़ुदा पंहिंजी महिरबानीअ सां मूं ॾांहुं पाणी मोकिलियो आहे, सो बि हारे छॾी। हाणे जे ईअं कयई त मुंडी मरोड़े छॾींदो साईं। थोरी देरि खां पोइ थां वरी भरिजी वियो। बादशाह पीअण वारो हो त वरी बि ॿाहिरीं बाज़ चंबो हणी थां ऊंधो करे छॾियो। बादशाह खे ॾाढी कावड़ लॻी ऐं ॿाहिरीं बाज़ ते छो अछंडण लॻो ऐं वरी बि थां पाणीअ जे हेठां रखी वेही रहियो। टे दफ़े बि जॾहिं थां पाणीअ सां भरिजी वियो तॾहिं साॻीअ तरह ॿाहिरीअ उन खे ऊंधो करे पाणी हारे छॾियो। बादशाह खे जो खार आई सो ॿाहिरीअ जी मुंडी मरोड़े खणी परे उछलाए वरी बि थां पाणीअ हेठां रखी छॾियईं। अञा झट कान गुज़री त वज़ीर पाणी खणी अची पहुतो। तंहिं बादशाह खे पाणी पीआरियो। वरी जो संदसि नज़र ॿाहिरीं बाज़ ते पई सो बादशाह खां उन बाबति पुछियईं, जंहिं ते बादशाह खे समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। वज़ीर मथे ॾिठो त हिकिड़ो वॾो ज़हरी नांग गुड़ पखीअ जे आखेरे में पियो आहे, जंहिंजे वात मां ज़हर पिए हेठि टिमियो। बादशाह खे जॾहिं उन नांग ॾांहुं इशारो कयईं तॾहिं बादशाह हैरान थी वियो ऐं पोइ मुंहुं मथो पिटण लॻो। सो तूं बि मूंखे मारे पोइ बादशाह वांगुरु हथ हणी, तंहिं करे चङाई उन में आहे त मूंखे न मार। उते ॾींहुं बि उभिरी आयो। तंहिं करे जादूगिराणीअ चयो त अॼु त तूं बची वएं, बाक़ी सुभाणे राति ॾिठो वेंदो। ॿीअ राति संझे टण बाद वरी बि जादूगिराणी ग़रीब जी छातीअ ते चढ़ी वेठी ऐं खंजर कढी चयाईंसि त ॿुधाए लाल किथे पूरियो अथई, न त सिर सलामत न रहंदी। ग़रीब शख़्स चयो त लाल मूं वटि किथां आयो, बाक़ी मूंखे मारींदीअ त शिकारीअ वांगुरु हथ मटणा पवंदई, जंहिं कुतो मारियो। जादूगिराणीअ चयुसि त उहा ॻाल्हि कीअं आहे। ग़रीब शख़्स चयुसि त सीने ते वेही ॻाल्हियूं कीअं ॿुधबियूं आहिनि, लही अची पासे में सुम्ह त पोइ ॿुधाई। जादूगिराणी हिन सां लेटी पई ऐं हिन ॻाल्हि शुरू कई। चए हिकिड़े शिकारीअ वटि हिकिड़ो वफ़ादार कुतो हो, जीअं मालिक चवंदो होसि तीअं कंदो हो। शिकारीअ खे धीउ जी शादी करणी हुई, पर वटसि पैसो ॾोकड़ कोन हो। तंहिं करे हिकिड़े दुकानदार वटि वियो ऐं उनखे चयाईं त मूंखे 100 रुपया उधारा ॾे ऐं हीउ कुतो गिरवी रख। जॾहिं मूं वटि 100 रुपया थींदा तॾहिं कुतो छॾाए वेंदुसि। शाहूकार पहिरीं त खिलण लॻो, पर पोइ ख़्यालु कयईं त मतां कुते में का ख़ासियत हुजे, तंहिं करे शिकारीअ खे 100 रुपया कढी ॾिनई। शिकारी पैसा वठी कुते खे चयो त यार कुता, हाणे तूं शाहूकार वटि रह, ऐं पैसा हथ करे तोखे छॾाए वेंदुसि, पर ख़बरदार मतां मूंखे लॼी करीं। शिकारी वेंदो रहियो ऐं शाहूकार कुतो वठी घर वियो। शाहूकार जे ख़ज़ाने ते 4 पहरेदार मुक़ररु हुआ। हिन सभिनी खे चयो त हाणे तव्हांखे मोकल आहे, पंहिंजा पघार छॾाए हलिया वञो। पोइ कुते खे चयईं त हाणे तूं ॼाण ऐं ख़ज़ानो ॼाणे। शाहूकार कुते खे उते ई मानी पाणी पहुचाए ॾींदो। हिकिड़ी राति चोरनि अची ख़ज़ाने खे पासो ॾिनो। कुदरत ख़ुदा जी, कुते खे बि उन ई महिल निंड अची वई। जॾहिं चोरनि ख़ज़ाने जूं भरियूं ॿधी मथे ते रखियूं तॾहिं कुते खे जाग थी। उते कुते ख़्यालु कयो त हाणे छा करियां। निठ वेचारी सीचारे चोरनि जे पुठियां लॻो ऐं आख़िर ओसी ताईं वियो जिते चोरनि भरियूं वञी लाथियूं। पोइ चोरनि पाण में सलाह कई त 7 ई भरियूं पाणीअ जे तलाव में रखी हलूं ऐं सुभाणे राति जो अची विराए खणंदासूं। उहो ॾिसी वियासीं, कुतो वापसि मोटी आयो। सुबुह थियो त शाहूकार ख़ज़ानो लुटियल ॾिसी मुंहुं मथो पिटण लॻो। माण्हुनि खे चयो त मियां, हिकिड़े कुते जे आसिरे एतिरो ख़ज़ानो छॾणु बेवकूफ़ी न आहे त ॿियो छा आहे। नेठि माण्हू पेरी खणण लाइ अची मिड़िया। कुतो शाहूकार जे कपिड़नि में चक विझी उन ई तरफ़ छिकण लॻो जंहिं पासे चोर विया हुआ। शाहूकार कुते खे घटि वधि ॻाल्हाए माण्हुनि जे पोयां वञणु लॻो। नेठि के सियाणा बि हुआ, तन चयो त कुते जे पुठियां हली ॾिसजे, मतां उन ई तरफ़ पेर हुजनि।
आख़िर सभु उन पासे विया। कुते माण्हुनि खे तलाउ वटि छॾियो, जिते पाणीअ में घिड़ी भौंकण लॻो। घिड़ी ॾिसनि त सॼो ख़ज़ानो सही सलामत पियो आहे। शाहूकार ख़ज़ानो खणाए घर आयो ऐं हिकिड़ी चिठी शिकारीअ ॾांहुं लिखियाईं त तुंहिंजे कुते जे सदके मूंखे ख़ज़ानो मोटी मिलियो आहे, तंहिं करे उन जे इनाम में 100 रुपया तोखे छूट आहिनि, अञा ॿियो 100 बि वठी वञ। उहा चिठी कुते जे ॻिचीअ में ॿधी खेसि चयाईं त तूं वञी मालिक वटि ख़ुशि थी ऐं उहा चिठी पहुचाईंसि। कुतो सिधो घर रवानो थियो। होॾां कुते जे मालिक पिटे सिटे 100 रुपया ठाहिया ऐं कुते छॾाइण लाइ शाहूकार वटि पे आयो। जॾहिं रस्ते में कुतो ॾिठाई तॾहिं ख़्यालु आयुसि त शायदि कुते नामुराद शाहूकार सां बेवफ़ाई करे मुंहिंजी पत खोटी कई आहे। तंहिं कुते खे बुजो ॾेई चयो त लानती, अॼोको ॾींहुं त तरसी आहे, मां तोखे छॾाइण लाइ केॾी पट सट कई आहे। उन ते कुते खे ॾाढो ॾुख थियो, सो रड़ करे किरी पियो ऐं मरी वियो। शिकारी कुते जे ॻिचीअ में कुझु ॿधल ॾिसी उन खे छोड़ियो। ॾिसे त चिठी आहे। पढ़ी ताक लॻी वियसि ऐं पटको फाड़े कुते खे कफ़न ॾेई पूरे मथां क़बर ठाहे मुंहुं मथो पिटींदो रहिजी वियो। सो तूं बि मथां पोइ हथ हणी। उते बाख अची फुटी। जादूगराणीअ ख़्यालु कयो त हीउ कंहिं बि सूरत में लाल न ॾींदो, तंहिं करे बहितर आहे त हिन सां ई खणी शादी करियां। उहो ख़्यालु करे हिन ग़रीब शख़्स खे चयो त मुंहिंजे पीउ जा 2 उठ आहिनि, हिकिड़ो 50 कोह पंधु हिकिड़ीअ राति में कंदो आहे ऐं ॿियो 100 कोह। सो सुभाणे राति जो तूं ऐं आउं उन 50 कोह मंज़िल वारे उठ ते चढ़ी हितां भॼी निकिरंदासीं। ग़रीब शख़्स चयो त अहिड़े भॼण मां कहिड़ो फ़ाइदो, तुंहिंजो पीउ 100 कोह इहे मंज़िल वारे उठ ते चढ़ी अची पहुचंदो ऐं पोइ वरी बि साॻिया लाटूं साॻिया चुग। जादूगराणी चयो त तूं ख़्यालु न कर, रुगो जॾहिं बाबो अची पहुचे तॾहिं उठ होशाए कंहिं वण जे चौधारी घुसाइण शुरू कजांइ, पोइ जंहिं उठ ते मां वेठी हुजां तूं बि उन ते अची वेहजांइ। मूं पीउ सां वाइदो कयो आहे त जॾहिं वियसि तॾहिं तोखां मोकिलाए वेंदसि। आख़िर ॿीअ राति जादूगराणीअ खे जेतिरी दौलत हथ लॻी सा खणी हिन वटि पहुची वई। पोइ ॿिन्ही ॼणनि 50 कोह मंज़िल वारे उठ ते संज विझी चढ़ंदे ई वरितो अलाह जो नाम। सुबुह थियो ऐं जादूगर खे ख़बर पई त लाल त हथ न आयो, पर मुर्गो धीअ बि वई। सो अची ॾिसे त 100 कोह मंज़िल वारो उठ बीठो आहे। तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो, चए अञा भाग सवला आहिनि, ज़रूरु लाल हथ ईंदो। झटपट उठ ते संज विझी पेरो खणी थियो राही। सॼे ॾींहं जे पंध खां पोइ विचीअ जो अची हिननि खे पहुतो। जादूगराणीअ हिकु वॾी झुट ताड़े हिन खे चयो त उन झुट जे भर में उठ झुकाए। हिन उते उठ झुकायो त जादूगर बि उठ झुकायो ऐं लॻो ग़रीब जे पोयां अॻियां। ही पुठियां जादूगर ही अॻियां जादूगर पुठियां, ॿई पे झट जे चौधारी फिरनि। होॾां जादूगराणीअ पंहिंजो सामान लाहे पीउ वारे उठ ते रखियो ऐं पाण पोएं आसण ते चढ़ी वेठी। पोइ ग़रीब खे सॾु कयईं त हाणे हली अचु। ही टप ॾेई अची अॻे आसण ते वेठो ऐं उठ खे हयाईं अड़ी। पोइ जादूगराणीअ पीउ खे चयो त बाबा हाणे पंहिंजी मोकिलाणी। जादूगर घणियूं ई दाहूं कूकू कयूं, पर हू घड़ीअ खन में अलाए जे किथां जो किथे वञी निकिता। जादूगर उहा हालत ॾिसी वापसि मोटी आयो। जादूगराणी ऐं ग़रीब 2 ॼणा काहे अची पंहिंजे मुल्क निकिता ऐं पंहिंजे झूपड़ीअ वटि लथा। ग़रीब जी ज़ाल ॾाढो ख़ुशि थी। पोइ सॼो माल खणी ज़मीन दाख़िल कयऊं। ग़रीब शख़्स सथर मां लाल कढियो ऐं पंहिंजी पहिरीं ज़ाल खे ॾेई चयाईं त हीउ 7 बादशाहनि जे मुल्ह जेतिरो आहे। ग़रीब शख़्स जॾहिं वियो हो तॾहिं संदसि ज़ाल हिकिड़े नानवाईअ सां दोस्ती रखी पेट पे पालियो। हाणे जॾहिं लाल हथ आयुसि तॾहिं ज़मीन ते पेर ई न पियो अचेसि। नानवाईअ हिन खे अहिड़ो ख़ुशि ॾिसी उन जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन बेपरवाहीअ सां लाल ॾेखारे चयसि त टके जा नानवाई लुड़ कहिड़ो थो करीं, हीउ ॾिस 7 बादशाहनि जे मुल्ह जो लाल मुंहिंजे मुड़ुस मूंखे ॾिनो आहे। नानवाई
को तेरो लाहो तैं चयसि त अंधी मिड़े बुझे में ख़ुशि। अहिड़ा टके वारा मणका तोखे न मिलंदा त ॿियो छा मिलंदई। हीअ त असीं भाॼीअ में कटे विझंदा आहियूं, मूंखे ॾे त अॼु तोखे बि उहो भाॼीअ में विझी खारायां। ग़रीब जी ज़ाल कावड़ मां लाल खणी नानवाईअ खे ॾिनो ऐं यकदमि घर अची मुड़ुस खे चवण लॻी त मारिया अहिड़ा तहिड़ा ॿी ज़ाल वठी आयो आहीं, तॾहिं तो मूंसां चहिरियूं करीं। टके वारो मणको ॾेई ॿुधाई थो त लाल आहे। ग़रीब पुछुसि त पर उहो आहे किथे? ज़ाल जवाबु ॾिनुसि उहो नानवाईअ कटे भाॼीअ में विझी छॾियो, ॿियो केॾांहुं वियो। ग़रीब त ॿुधंदे ई ॾंदणिजी वियो। तंहिं ते जादूगिरयाणीअ खेसि होशियारु कयो ऐं चयाईंसि त परवाह न कर, नानवाई लाल भाॼीअ में कोन विझंदो, उहो आउं थी तोखे हथु करे ॾियां। पोइ पहाज खे चयाईं त मूंखे हली उहो नानवाई ॾेखार। जंहिं नानवाईअ जो दुकानु ॾेखारियुसि। पोइ जादूगिरयाणी छा कयो जो मुड़ुस खे ऊचा कपिड़ा ढकाए पाण बि हार सिंगार करे वञी नानवाईअ जे दुकान ते मानी खाइण वेठा। नानवाईअ अहिड़ो हुस्न ॾिसी हैरान थी वियो। रहंदो खंदो जादूगिरयाणीअ साणसि अखि खणी अटकाई। तंहिं ते मुड़ुस खे माॻई होश मां ई कढी छॾियो। पोइ जादूगिरयाणीअ मुड़ुस खे चयो त फलाणी शइ त वठी अच। जॾहिं हू उथी वियो तॾहिं जादूगिरयाणीअ नानवाईअ खे चयो त नानवाई मुंहिंजी तोसां दिलि थी पई आहे, असीं मुसाफ़िर आहियूं, जेकॾहिं तुंहिंजी बि दिलि हुजे त पंहिंजे बानियुनि समेत राति तो वटि अची रहां। नानवाईअ त उन इहा ॻाल्हि लाइ पे कुता कुठा। तंहिं चयो त ईअं थिए त पोइ मूंखे छा घुरिजे। आख़िर फ़ैसिलो थियो त राति जो हव मोटण खां पोइ नानवाईअ जे जाइ ते जादूगिरयाणी पंहिंजे सहेलियुनि समेत ईंदी। नानवाई पराओ पंहिंजो सामान गॾु करे वॾो ठाठ कयो। केतिरा ई पलंग बिस्तरा गालीचा थांव थिपा शराब कबाब हाज़िर अची कयाई। संजो टरियो त जादूगिरयाणी 5-8 पाड़े वारियूं पाण सां करे अची नानवाईअ जे जाइ ते पहुती। नानवाई वॾो बंदोबस्तु रखियो, ॿियूं त खाई पी वञी पंहिंजे बिस्तरनि ते सुतियूं, बाक़ी नानवाई ऐं जादूगिरयाणी अची बचिया। जादूगिरयाणी नानवाईअ खे ख़ूब शराब पियारियो। पोइ नाज़ करे खेसि चवण लॻी त मां हाणे वञी घरां को लाल खणी अचां थी, छो त मूंखे बत्तीअ जी रोशनी नथी वणे। नानवाईअ चयो त परवाह न कर, लाल आउं खणी थो अचां, तूं तकलीफ़ न कर। नानवाईअ लाल खणी अची जादूगिरयाणीअ जे हथ में ॾिनो, जंहिं खणी खट जे विच ते रखियो। पोइ त ॿियो बि शराब पियारियाईंसि। पोइ हू मुर्दनि वांगुरु खेरो थी किरी पियो ऐं हिन पाड़े वारियुनि ज़ालुनि खे सॾे चयो त सॼो सामान खणी मुंहिंजे घर हलो। जॾहिं समूरो सामान लाल समेत घर में आंदाई तॾहिं ग़रीब शख़्स खे अची कंबणी वरितो। चई नानवाई बादशाह जो मोदी आहे, दाह ॾिनई त अलाए जे कहिड़ो असरु थींदो। जादूगिरयाणीअ चयसि त तूं परवाह न कर, जेकी थींदो उनखे पिया मुंहुं ॾींदासीं। होॾां पर ॾींहं ताईं त नानवाई खुपियो पियो हो। पोइ होश आयसि त पिड़ पालो ॾिसी तारा फोटारजी वियसि। लाल त वियुसि पर परावा ट्रपड़ बि तावान पियसि। वेर मकान गुज़री त परावनि पुट न अची निड़ीअ खां वरितुसि। ॿी वार ॾिसी बादशाह वटि दाही थी वियो। बादशाह ग़रीब शख़्स खे घुरायो। ग़रीब वेचारे जी त जिंद मोकिलाए वई, पर जादूगिरयाणीअ चयसि त ड्रिज न, आउं तोसां हलां थी। दरबार में जादूगिरयाणीअ बादशाह खे अर्ज़ु कयो त जेंदा क़िबला अव्हां जो कोटवाल घणो ई कमाए थो, उनखां पुछो त केतिरा लाल घर में अथसि। कोटवाल ॿुधायो त हिकु बि न। वरी जादूगिरयाणी चयो त भला नंढे वज़ीर खां पुछो, उन इहे बि जवाबु ॾिनो त मूं वटि हिकिड़ो बि लाल कोन्हे। वरी चयईं त साईं वॾे वज़ीर खां पुछो। बादशाह उन खां बि पुछो, जंहिं ॿुधायो त मूं वटि हिकिड़ो बि लाल कोन्हे। जादूगिरयाणीअ हथ ॿधी अर्ज़ु कयो त साईं जे एॾनि वॾनि माण्हुनि वटि लाल कोन्हे त बाक़ी हिन टके जे फुल्के विकिण वारे वटि लाल किथां आयो। बादशाह नानवाईअ खे कूड़ो सम्झी
खला हणाए डुकाए कढियो, पर जादूगरियाणीअ जे हुस्न ऐं अकुल ते आशिक़ थी कुंड पासे में मिलण लाइ चयईंसि। जंहिं चयसि त अॼु राति अध राति खां थोरो अॻु फलाणे हंधि मुंहिंजी जाइ ते पहुची वञिजो। अञा ॿाहिरि निकिती त वज़ीर अची पासो वरितुसि। चए असां तुंहिंजी सिफ़ारिश कई आहे, कॾहिं त असांखे बि यादि कजांइ। हिन चयसि त अॼु राति पर खनि गुज़रण बाद मूं वटि अचिजांइ। कुझु ॿाहिरि निकिती त नंढे वज़ीर अची पासो वरितुसि। हिन खे बि संझे टरण बाद अचण लाइ चयईं। अञा दरबार मां ॿाहिरि निकिती त कोटवाल बि मिंथ कयसि, जंहिंखे संझे वेल अचण लाइ चयईं। इहे सभिनी खे दिलासा ॾेई पाण घर अची पहुती। शाम जो पाज खे चयईं त गोश्त वठी अचु। गोश्त तयारु करे पाण खाधाऊं, बाक़ी हॾा कुनीअ में विझी पाज खे सेखारियईं त तूं ॾोई पई घुमाइजांइ ऐं हॾा खड़काइजांइ। संजो थियो त कोटवाल पहुची वियो। ॿई ॼणा पलंग ते वेही रहिया। कोटवाल मोहबत जूं ॻाल्हियूं करणु लॻो, पर हिन चयसि त कोटवाल साहिबु राति आहे, पंहिंजी तात, तूं परवाह न कर, मानी टिकी त खाई वठूं। वेर मकान गुज़री त नंढे वज़ीर बि अची कड़ो खड़कायो। नंढे वज़ीर जो ॻाल्हाइणु ॿुधी कोटवाल कंबण लॻो ऐं चयईं त मां किथे लिखां। हिन चयसि त फ़िलहालु कुॿो थी बीह त दिलो मथां रखी घणा मंझि बणायईं। नंढो वज़ीर ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए हलियो वेंदो। कोटवाल यकदमि घणा मंझि बणिजी वियो ऐं जादूगरियाणीअ खणी ॿ दिला मथां रखियसि। नंढे वज़ीर खे बि जादूगरियाणीअ तकड़ करण खां रोकियो। चए मानी तयारु थिए, खाऊं, पोइ पिया विंदर कंदासूं। वेर मकान गुज़री त वॾो वज़ीर बि अची सहिड़ियो। नंढे वज़ीर खे अची थड़कणी लॻी। हिन चयसि त थंभे जे ओट में थी बीह त तुंहिंजे मथे ते ॾियो रखी थी छॾियां। वज़ीर सम्झंदो त नंढो थंभो आहे। आख़िर नंढो वज़ीर थंभो बणिजी वियो ऐं हिन खणी ॾियो रखियुसि। जेकॾहिं कोटवाल थो चुरे त दिला था किरनि ऐं ज़ाहिर थो थिए, ऐं जे नंढो वज़ीर थो चुरे त ॾियो थो किरे ऐं बदनाम थो थिए। सो ॿई बुत बणिजी बीही विया। थोरी देरि खां पोइ वॾो वज़ीर आयो, तंहिंखे बि साॻी ॻाल्हि ॿुधाए तरसाए छॾियईं। उते बादशाह बि अची पहुतो। वज़ीर खे पघर अची विया। चए बादशाह खल लहराए छॾींदो, हाणे कीअं करियां। जादूगरियाणीअ चयसि त तूं झंड ते वेह ऐं वेही कणिक पीअ, आउं तुंहिंजे मथां रिली विझी छॾींदसि। बादशाह सम्झंदो त का ग़रीब ज़ाल आहे। वज़ीर साहिबु अटो पासे में रखी चकी पीअण लॻो। एतिरे में बादशाह बि पहुची वियो, पर चकीअ जे आवाज़ करे हिक ॿिए जी ॻाल्हि चङी तरह सम्झी न पिया सघनि। बादशाह हिन खां पुछियो त हीअ केरु आहे। हिन ॿुधायसि त पाड़े वारी आहे, पीअणो करे पेट पालींदी आहे। बादशाह हिन खे चकी पीअण खां रोकियो, पर वज़ीर वेतर चकीअ ते ज़ोर रखियो। बादशाह 2-3 दफ़ा दड़का ॾिनसि, पर हू किथे थो ॿुधे। आख़िर बादशाह कावड़ जी 4-5 लकुण छिकियसि ऐं रिली छिके परे कयईं। ॾिसे त मार वज़ीर वेठो झंडु पीए। वज़ीर खां पुछाईं त वज़ीर तूं कीअं चकी पीठी। चए साईं जीअं थंभे ॾियो झलियो। बादशाह ॾीए खे परे कयो त नंढो वज़ीर ज़ाहिर थी पियो। बादशाह पुछुसि त तो कीअं ॾियो झलियो। चए जीअं घणा मंझीअ दिलो झलियो। अञा दिलो मथे थियो त कोटवाल उथी बीठो। बादशाह पुछुसि त कोटवाल तूं कीअं आहीं। चए जीअं साईं जन आया। बादशाह खां खिल निकिरी वई। पोइ सभिनी जादूगरियाणीअ जे मथे ते हथु रखियो ऐं पंहिंजी भेण बणायो ऐं 100-100 रुपया गंदीअ जा ॾेई घर रवाना थिया। ग़रीब शख़्स हाणे बेफ़िक्र थी जादूगरियाणे सां शादी करे वेही रहियो। काल्ह ॾिठोसीं त ख़ुशि पिए हलिया चलिया।